अस्सलामुअलैकुम, नमस्ते। मैं तव्हांजो उस्ताद जयप्रकाश दीवा क्लास में खुश आमदीद। प्यारा वारो, असांजी पार्ट ऑफ सीरीज में असां पढ़ी रहा आहियूं। अॼु पाण स्टार्ट कयूं था असांजो टियों पार्ट, व्हाट इज वर्ब। व्हाट इज वर्ब। हाणे वर्ब खे सिंधी में पाण चवंदा आहियूं फ़इल। व्हाट इज वर्ब माना फ़इल छा खे चइबो आहे या फ़इल छा आहे। त सिंपल डेफिनेशन आहे, वर्ब is a word which shows action or state of noun or pronoun। सिंपल डेफिनेशन छा थी चए, वर्ब इज ए वर्ड विच शोज एक्शन आर स्टेट ऑफ नाउन आर प्रोनाउन। मतलब सिंधी में पाण पढ़ूं तो चए थो फ़इल जेको आहे वो अहिड़ो लफ़्ज़ आहे जेको कंहिं इसम या ज़मीर जो कम करण या उन जी हालत ॿुधाए त उनखे पाण छा चवंदासीं, फ़इल या वर्ब। सिंधी में डेफिनेशन पढ़ूं था, चए थो फ़इल फ़इल अहिड़ो लफ़्ज़ जेको इसम या ज़मीर जो कम या हालत ॿुधाए। त उनखे फ़इल चइबो आहे। क्लियर। त माना फ़इल जेको छा थींदो, अहिड़ो लफ़्ज़ हूंदो जेको कंहिं इसम या ज़मीर जो कम या हालत ॿुधाईंदो। मतलब छा आहे, फॉर एग्जाम्पल पाण खे ख़बर आहे, पाण अॻे क्लास में पढ़ी आया आहियूं त ही छा आहे, हिकिड़ो मार्कर। हाणे ही जेको आहे पाण जो नाउन आहे, माना मार्कर जेको का शइ आहे नाउन आहे। हाणे हिन जो को न को कम हूंदो। छा कम हूंदो, पाण छाजे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं, लिखण जे लाइ। मतलब छा थियो, मार्कर जो कम ॿुधाए। मार्कर जो कम छा आहे, लिखण। त जेको बि लफ़्ज़ मार्कर जो कम थींदो उहो थींदो पाण जो फ़इल माना लिखण। एग्जाम्पल, जीअं मार्कर जो कम आहे राइट। राइट माना लिखण। तो स्पीक, स्पीक माना ॻाल्हाइण। हाणे ॻाल्हाईंदो केरु, ज़ाहिरिया माण्हू ॻाल्हाईंदो, जानवर ॻाल्हाईंदो, पखी ॻाल्हाईंदो। त जेके बि ॻाल्हाइण वारो कमु हूंदो उहो जेको आहे या नाउन कंदो या प्रोनाउन कंदो। बेसिक सिंपल। वो आहे लिसन। लिसन माना ॿुधण। हाणे ॿुधंदो केरु, माण्हू ॿुधंदो, जानवर ॿुधंदो। ठीकु आहे। त ॿुधण वारो कमु जेको हूंदो उहो नाउन या प्रोनाउन जो हूंदो। त इहे माना मिसाल आहिनि असांजा फ़इल जा या वर्ब जा। या पिले, पिले जो मतिलबु खेॾण। हाणे खेॾंदो केरु, नाउन या प्रोनाउन। ठीकु आहे। अहिड़े हिसाब सां असां पढ़ियोसीं त एक्शन ॿुधाए। हाणे एक्शन छा आहे हिते, राइट, स्पीक, लिसन, प्ले। अहिड़ा अलाए केतिरा ई तव्हां जेका दुनिया जी शइ इसम या प्रोनाउन ॾिसंदव उन जो को न को कम हूंदो। मिसाल, मोबाइल आहे, मोबाइल जो को न को कम आहे। पखो आहे, फैन, फैन जो को न को कम आहे। बोर्ड आहे, बोर्ड जो को न को कम आहे। त पाण जी नज़र में जेके बि नाउन या प्रोनाउन शयूं ॾिसजनि थियूं उन्हनि जो को न को एक्शन या कम ज़रूर हूंदो आहे। हाणे पाण पढ़ूं था स्टेट। ही लफ़्ज़ पाण जो उम्मीद आहे तव्हांखे क्लियर थियो हूंदो। हाणे पढ़ूं था पाण स्टेट। हाणे स्टेट जो मतलब छा है, स्टेट मतलब हालत। हालत की थींदी आहे है, पढ़ूं था। फॉर एग्जाम्पल हिकिड़ो जुमिलो आहे,
आई एम ए टीचर। हाणे हिते हिकिड़ो वर्ब इस्तेमाल थी रहियो आहे एम माना आहियां। इहो बि हिकिड़ो जेको आहे वर्ब आहे, हिनखे चइबो आहे हेल्पिंग वर्ब। आई एम ए टीचर। हाणे इहो छा पियो करे, हालत पियो ॿुधाए कंहिंजी, मुंहिंजी, त आऊं हिकु उस्ताद आहियां। आई एम ए टीचर, आऊं हिकु उस्ताद आहियां। वरी ॿियो जुमिलो अगरि पाण चऊं, शी इज ए ब्यूटीफुल गर्ल, मतलब हू हिकु खूबसूरत छोकिरी आहे। हाणे हिते जेको पाण जो इज जेको आहे इहो हेल्पिंग वर्ब आहे, वर्ब आहे, फ़इल आहे, जेको छा थो ॾेखारे, हिन प्रोनाउन जेको आहे हिन जी हालत पियो ॿुधाए त बाबा ही छोकिरी जेको आहे खूबसूरत आहे। या पाण चऊं, ही इज ए गुड बॉय। हाणे हिते बि इज जेको आहे पाण जो हिन छोकिरे जी हालत पियो ॿुधाए त ही हिकिड़ो सुठो छोकिरो आहे। त जॾहिं बि तव्हां सिंपल स्पीक, लिसन वग़ैरह अहिड़ा लफ़्ज़ ईंदा आहिनि तॾहिं बि उहे एक्शन ॿुधाईंदा आहिनि। वरी तॾहिं जॾहिं वर्ब खे तव्हां कंहिं नाउन ऐं प्रोनाउन सां गॾु उन जी हालत में तब्दील कंदा आहियो त उहो थी वेंदो आहे पाण जो स्टेट। तमामु सिंपल ईज़ी तरीक़ो। हाणे पाण एक्शन जा बि हिकिड़ो ॿ जुमिला ठाहियूं था। छा थो चए, अली goes to market। अली goes to market। हाणे फिलहाल परेशान न थियो त इहो गो सां गॾु वरी ईएस छो लॻायो, इहो पाण अॻिते पढ़ंदासीं, तव्हांखे क्लियर कंदासीं त ईएस कॾहिं थो लॻे, कीअं थो लॻे। फिलहाल तव्हां सम्झो ही गो आहे, ही गो माना वञणु। हाणे अली मार्केट वञे थो, अली मार्केट वञे थो त गो जेको आहे उहो कम पियो ॿुधाए अली जो, त अली केॾांहुं पियो वञे, मार्केट वञे पियो। क्लियर। त वरी पाण ठाहियूं, we are playing a game। असां हिकु रांदि खेॾी रहिया आहियूं। त छा थींदो, हिते पिले अची वियो। पिले तव्हांखे पाण पढ़ियो आहे छा आहे, वर्ब आहे। त उहो असांजी हाल माना एक्शन, असांजो कमु पियो ॿुधाए त वी आर प्लेइंग ए गेम, माना फिलहाल असां रांदि खेॾी रहिया आहियूं। त इहो छा पियो ॿुधाए, वी जो कमु माना एक्शन। हिते पाण छा आहे, आई एम ए टीचर माना आई माना आऊं हिकिड़ो प्रोनाउन आहे। प्रोनाउन जो जेको आहे उहो छा पियो ॾेखारे, तव्हांखे स्टेट ॾेखारे पियो त बाबा आऊं हिकु उस्ताद आहियां, ही हिकु खूबसूरत छोकिरी आहे, या ही हिकु सुठो छोकिरो आहे। त अहिड़ा लफ़्ज़ जेके इज़ एम, इहे बि जेके आहिनि असांजा वर्ब बि आहिनि, सिंपल हिनखे चइबो आहे हेल्पिंग वर्ब। अॻिते पाण पढ़ंदासीं, असांजे टेंसिस जॾहिं शुरू कंदासीं या वर्ब जे क़िस्मनि में पढ़ंदासीं तॾहिं असां पढ़ंदासीं टाइप्स ऑफ वर्ब में त इज़ एम आर इहे कहिड़ा लफ़्ज़ आहिनि, कहिड़ा वर्ब आहिनि। फिलहाल ताईं इहे असांखे स्टेट थो, हीउ छा थो ॿुधाए पाण खे, स्टेट। ही फार्मूलो जेको आहे, ही जुमिला जेके आहिनि असांखे छा थो ॿुधाए, एक्शन। ठीकु आहे। इहे पाण ॻाल्हायोसीं एक्शन जे बारे में। इहो जेको पाण पढ़ियासीं स्टेट जे बारे में, माना हालत जे बारे में। क्लियर। त वर्ब तमाम सिंपल, वरी थोड़ो रिपीट कयूं था। वर्ब इज ए वर्ड व्हिच शोज एक्शन आर स्टेट ऑफ ए नाउन आर प्रोनाउन, माना अहिड़ो लफ़्ज़ जेको इसम या ज़मीर जो कम करण या उन जी हालत बयान करे, हालत ॿुधाए, त असां उनखे चवंदासीं वर्ब। तमामु सिंपल तरीक़े सां पाण पढ़ियासीं, राइट, स्पीक, लिसन, पिले। वरी पाण पढ़ियोसीं त जेका बि शइ हूंदी उन जो को न को कमु आहे। पाण हूं बि चवंदा आहियूं त अलाह साईं जेका बि शइ ठाही आहे उन जो को न को कमु ज़रूरु आहे ऐं उहो ई ॼाणे थो। त असांखे ख़बर आहे त मार्कर जो कमु लिखणु आहे, घड़ी जो कमु असांखे वक़्तु ॿुधाइणु आहे। ठीकु आहे। त हर शइ जो कमु हूंदो आहे। त इहो हुयो असांजो वर्ब। डीवा क्लास खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं शेयर कयो। थैंक यू।